नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। ॾेहरकी जे सरकारी अस्पताल में कोरोना वायरस खां बचाव बाबत वैक्सीन लगाइण लाइ इंतज़ामिया तरफ़ां के बि जोगा उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिं सबब वैक्सीन हणाइण लाइ ईंदड़ अवाम सख़्त परेशान आहे। जॾहिं त हिकु तरफ़ ज़िले हुकूमत तोड़े सिहत खाते तरफ़ां कोरोना वायरस खां बचाव बाबत एहतियाती तदाबीर ते अमल करण लाइ चयो पियो वञे, त ॿी तरफ़ सरकारी अस्पताल ॾेहरकी में SOP तहत को बि अमल नथो कयो वञे। उन सिलसिले में हितां जे शहरन अलीगुल, नियाज़ अहमद ऐं ॿियनि जो चवणु आहे त सरकारी अस्पताल ॾेहरकी में इंतज़ामिया जी नाअहली सबब के बि सहूलतूं फ़राहम न कयूं वयूं आहिनि। जॾहिं त कोरोना वैक्सीन लॻाइण लाइ क़तार में बीहण जे बावजूद बि वैक्सीन नथी लॻाई वञे। हुननि चयो त बाअसर तोड़े आम सिफ़ारिशी माण्हुनि जे सिफ़ारिश ते अमले तरफ़ां फौरी तौर सिफ़ारिशी माण्हुनि खे वैक्सीन लॻाई पई वञे। शहरनि वधीक चयो त कोरोना वायरस बाबति फार्म भरण तोड़े वैक्सीन बाबति अस्पताल जे ज़िम्मेवार अमले खे शिकायतूं करण बावजूद को बि फुड़तेल नाहे निकिरी सघियो। हुननि DC घोटकी खां मुतालबो कयो त ॾेहरकी जे सरकारी अस्पताल जे अमले ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी शहरनि खे अज़ाब खां बचायो वञे। होॾांहुं कोरोना वैक्सीन बाबति सरकारी अस्पताल ॾेहरकी में मुक़ररु थियल फोकल पर्सन डॉक्टर गुलाम रसूल चाचड़ ऑफिस मां ई ग़ाइबु हुयो।